जोही पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान एक वधीक ॾोहारी खे फुल फ्राई करे छॾियो आहे। दादू पुलिस तर्जमान पारां जारी कयल बयान मूजिब सुबुह सवेर दादू जोही रोड ते बायो साइट भरिसां ॾोह जे इरादे सां बीठल फोरन ऐं पुलिस विच में मुक़ाबलो थी पियो। मुक़ाबले दौरान पुलिस जे फायरिंग में एक ॾोहारी मारिजी वियो, जॾहिं त संदसि साथी फरार थी वञण में कामयाब थी विया। मारिजी वियल फोरू जे लाश खे जोही जे तहलके इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते मुख़्तलिफ़ ज़रियनि वटां संदसि सुञाणप जी कोशिश कई पई वञे, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं मारिजी वियल फोरू जे लाश जी सुञाणप नाहे थी सघी। पुलिस मूजिबि मारिजी वियल फोरू वटां हिकु पिस्टल पिणु हथ कई वई आहे। इंतिहाई आम ख़बर आहे जोही खां। जोही पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान हिकु फोरू खे मारण जी दावा कई आहे। दादू पुलिस तर्जमान पारां जारी कयल बयान मूजिबि दादू जोही रोड ते ॾोह जे इरादे सां बीठल फोरन ऐं पुलिस विच में मुबैना मुक़ाबलो थी पियो। मुक़ाबले दौरान पुलिस जे फायरिंग में हिकु फोरू मारिजी वियो, जॾहिं त संदसि साथी फरार थी वञण में कामयाब थी विया। मारिजी वियल फोरू जे लाश खे जोही जे तहलके इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते मुख़्तलिफ़ ज़रियनि खां संदसि सुञाणप जी कोशिश कई पई वञे, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं लाश जी सुञाणप नाहे थी सघी। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल फोरू वटां हिकु पिस्टल पिणु हथ कई वई आहे। HSTV न्यूज़ जोही।